नाज़रीन वाक़े कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो। तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान पारां सदर आरिफ अलवी खे ख़त इमरान खान चयो त कूड़ इल्ज़ाम गिरफ़्तारियूं तशद्दुद ऐं ॿिया मामला साम्हूं आहिनि। मुल्क में आईन ऐं कानून जी भनकड़ी जो रस्तो रोकण लाइ क़दम खणण जो मुतालबो, शहरियुनि जे बुनियादी आईनी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ जो इंतज़ाम करण ते बि ज़ोर। नाज़रीन वाक़े कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो। तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान पारां सदर आरिफ अलवी खे ख़त इमरान खान चयो त कूड़ इल्ज़ाम गिरफ़्तारियूं तशद्दुद ऐं ॿिया मामला साम्हूं आहिनि। मुल्क में आईन ऐं कानून जी भनकड़ी जो रस्तो रोकण लाइ क़दम खणण जो मुतालबो, शहरियुनि जे बुनियादी आईनी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ जो इंतज़ाम करण ते बि ज़ोर। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।